सरकार फरमाइन था त मुअलन के बुरा लफ्ज़ न चवंदा कयो। जेके मरी विया, जेके दुनिया तां लॾे विया, उन्हनि खे तव्हां गारियूं न ॾींदा कयो। छो त जेको कुझु उन्हनि कयो उहे उन खे वञी पहुता। जे चङाई कयूं त चङाई वञी हासिल कयूं, जे बुराई कयूं त बुराई खे वञी पहुता। पंहिंजे अमलनि खे उहे भोगण वारे मंज़िल ते पहुची विया। तव्हां जो हक़ नाहे जो तव्हां मुअल माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हायो। कुर्बान या रसूल अल्लाह, तुंहिंजी तालीम तां कुर्बान वञे। महबूब जेरनि खे त गार ॾियण खां झलियो, पर जेके मरी विया उन्हनि खे बि घटि वधि ॻाल्हाइण खां मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत खे मना करे छॾियो। छाजे करे? जो मोलनि खे गार ॾियण सां उन जा जेरा जेकी रिश्तेदार वारिस आहिनि उन्हनि जी दिलि ॾुखंदी आहे, उन्हनि जी दिलि खे सदमो पहुचंदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त जेके मरी विया उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो। कुफू अन मसावीहिम, जे उन्हनि में बुराइयूं हुयूं बि सही, जे उन्हनि में गंदायूं हुयूं बि सही, त बि तव्हांखे हक़ नाहे जो उन्हनि जूं गंदायूं बयान कयो।